आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली के चूंडनि के बे मरहले में नवाज़ लीग सब खां वधीक सीटूं खटे वरितियूं। गैर सरकारी और गैर हतमी नतीजन मूजिब नवाज़ लीग 14 और पीपल्स पार्टी 5 सीटुनि ते कामयाब। मुहाजिरनि के 12 सीटुनि मां 10 सीटूं भी नवाज़ लीग के मिली वयूं। पीपल्स पार्टी 2 सीटुनि ते कामयाब करार। मुज़फ़राबाद के 9 सीटुनि मां 4 सीटुनि ते नवाज़ लीग और 3 सीटुनि ते पीपल्स पार्टी के कामयाबी मिली। ख़राब मौसम सबब LA 27 के समूरनि पोलिंग स्टेशन और LA 28 के 57 पोलिंग स्टेशन ते पोलिंग मुलतवी कई वई। वज़ीर आज़म पारां चूंड के बे मरहले में कामयाबी ते नवाज़ शरीफ और पार्टी के कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। शहबाज शरीफ चयो त नवाज़ लीग की कामयाबी आज़ाद कश्मीर के अवाम के एतमाद जो सबूत है। कश्मीर की तरक्की खुशहाली और उतां के अवाम की भलाई अवलियतुनि में शामिल है। हमारा हक हाकमियत, हक मलकियत और हक रोज़गार का जदोजहद जारी रहेगा। ये तहरीक कश्मीर और गिलगित बल्तिस्तान के पहाड़ों तक महदूद नहीं रहेगा। इंशाअल्लाह ताला मैं इस तहरीक को पूरा पाकिस्तान में चलाऊँगा। और मेरे मुस्लिम लीग नवाज़ के दोस्तों के लिए जो पैगाम है वो सिर्फ इतना कि आपको वो आवाज़ सुनाई दे रही है, ज़रा गौर से सुने। टिक टिक टॉक, आपकी उल्टी गिनती शुरू हो चुकी है। वफाकी सरकार की उबती गणप शुरू थी चुकी है। असां पोइ ते न हटंदासीं ऐं मैदान न छॾींदासीं। PP चेयरमैन जो बाग में चूंड जलसे करण जो ऐलान। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो बयान में चयो त ही शफ़ाफ़ चूंडूं न हुयूं, ही गोली कातिल खूनी चूंडूं हुयूं। मीरपुर और मुज़फ़राबाद में चोरी कयल सीटूं वापसि वठायूं वेंदियूं। नवाज़ लीग पारां आज़ाद कश्मीर के चूंडनि में सादी अक्सरियत हासिल करने की दवा। पीपल्स पार्टी ते बंदिश पियल अवामी एक्शन कमेटी सां गॾिजी हंगामे करण जा इल्ज़ाम। चूंडनि में धांधली इल्ज़ाम रद्द। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाल्लाह चयो आहे त 45 मां 23 सीटूं खटी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण की पोज़ीशन में अची विया आहियूं। पीपल्स पार्टी पहिरीं 13 सीटुनि ते धांधली जा इल्ज़ाम आया। सबूत ॻोल्हण ते उहे इल्ज़ाम 4 ऐं पोइ रुॻो 2 सीटुनि ते महदूद थी विया। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाल्लाह चयो त मुज़फ़राबाद में पीपल्स पार्टी के माण्हुनि एक्शन कमेटी सां गॾिजी हिक चौक ते हंगामो करायो। एक माण्हू जे मारिजण ते शहर में ख़ौफ़ पक विढ़ियो। टर्न आउट घुरिजणु घुरिजे। नवाज़ लीग शहरी सीट तां हाराए वई। चौधरी लतीफ़ अकबर ते हमले की तरदीद कंदे राणा सनाल्लाह चयो त बुकनि ऐं गारनि खे कातिलाणो हमलो करार ॾिनो वियो, पर मेडिकल कराइण खां इनकार कयो वियो। आज़ाद कश्मीर के चूंडनि में मुखालफ़नि बे सूबे जा वसीला इस्तेमाल किया। PP अॻवाननि पारां बयान ऐं रवैयो गैर संजीदा है। पंजाब जी सुषमा जी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त आज़ाद कश्मीर के अवाम ॾिफेड़ ऐं फ़साद की सियासत के रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी 11 सालनि खां इक़्तिदार में आहे, पर हुननि वटि कारकर्दगी में ॿुधाइण लाइ कुझु बि न आहे। बहादुराबाद मरकज़ में MQM के 2 धड़नि में जेड़े ऐं फायरिंग खां पोइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो एक्शन। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापनि दौरान मुतहदा जा 4 खां 5 कारकुन ऐं अॻवान हिरासत में वरिता विया। रहमान भोला ॿीहर गिरफ़्तार। पुलिस जी वॾी नफ़री बहादुराबाद जे मरकज़ पहुतल। मुस्तफ़ा कमाल, अनीस काइम खानी, शबीर काइम खानी सूधो वॾे अंग में मुतहदा अॻवान बि पइजी विया। शबीर काइम खानी चयो त SHO चयो त ऑफिस खे तालो हणो। असां चयो तव्हां वटि ऑर्डर आहे त ॾेखारियो। ॿिए पासे पुलिस ज़रियनि मूजिब पुलिस बहादुराबाद मरकज़ के सील करण लाइ पैदल आहे। हुकूमत जो बाज़ाब्ता लेटर मिलण खां पोइ क़दम खयां वेंदा। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में करणु घुरिजे। विरहाइण जो लफ़्ज़ इंतिहाई नामुनासिब आहे। मां नथो चाहियां त मुल्क विरहाइजे। मां अवाम जे वोटनि सां न पर आइन जे तहत गवर्नर मुक़ररु थियो आहियां। आइन जे मूजिबि कमु कंदो रहंदुसि। गवर्नर निहाल हाशमी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। निहाल हाशमी चयो त वॾी आबादी वारनि शहरनि में ॾोहनि जी शरह बि वधीक हूंदी आहे। मुंहिंजे इतलान मूजिबि मीर रज़ा अली आबकात न आयो कयो। खेसि 4 गोलियूं लॻल हुयूं। जांच बाद हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं।
ईरान जी अमेरिका सां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हियुनि जी तरदीद। इस्माइल बकाई चयो आहे त ईरान ख़िलाफ़ु अमेरिका जी जंग सॼे ख़िते जे ख़िलाफ़ु हूंदी। ईरान ओमान सां हुरमुज़ लंघ बाबति मुआदे जे वेझो आहे। मुआदे जो मतिलबु उहो न आहे त हुरमुज़ लंघ खुली वेंदो। ईरान सां इलाइक़ाई मुल्कनि सां को मसइलो न आहे। अमरीकी मौजूदगी सां ख़िते में अदम इस्तकाम में वाध थी आहे। तहरान में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरानी परॾेही तर्जुमान चयो त अमरीका ऐं ईरान बाबति मामलनि में पाकिस्तान ट्रैकर जो किरदारु अदा करे रहियो आहे। चीन बि शिकताण घटि करण में मदद करण जी कोशिशि करे रहियो आहे। अमरीका सां फ़िलहालु का बि ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। ॻाल्हियूं ओमान सां हुरमुज़ लंघ जे मामले ते थी रहियूं आहिनि। जेसिताईं अमरीकी अॻिरायूं जारी रहंदियूं सूरतहाल अहिड़ी तरह बरक़रार रहंदी। ईरान सां ॻाल्हियूं अॼु खां शुरू थींदियूं। अमरीकी सदर ट्रंप जी दावा। ट्रंप चयो आहे त ईरान सां राब्ता ॻाल्हियुनि वारे फ्रेमवर्क त थी रहिया आहिनि। हुरमुज़ लंघ ते मुआदो मौजूदु आहे। एटमी हथियारनि जे ख़ात्मे ते बि मुआदो थींदो। माण्हुनि खे मारिणो नथा चाहियूं। विच ओभर जा इत्तेहादी फ़ौजी कार्रवाई बदिरां सफ़ारती हल जा हामी आहिनि। गुड ट्रांसपोर्टर्स पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ु 8 अगस्त ते मुल्क गीर हड़ताल जो ऐलान करे छॾियो। मलक शहज़ाद ऐं ॿियनि गुड ट्रांसपोर्टर्स अॻुवाननि चयो आहे त डीज़ल जे वधंदड़ क़ीमतुनि सबबि हाणे कारोबार जारी रखणु असां लाइ मुमकिन न रहियो आहे। 8 अगस्त खां शुरू थींदड़ हड़ताल अणॼातल मुदे ताईं हूंदी। सॼे मुल्क में सामान जी रसाई मुकमल बंदि कई वेंदी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में ताईन रोज़ानी बुनियादनि ते करण वारो निज़ाम ख़तमु कयो वञे। वधायल अघ घटाए वञनि। गुड ट्रांसपोर्टर जे शोबे ते लागू कयल 7% विद होल्डिंग टैक्स ख़तमु कई वञे। टूल टैक्स में कयल ज़ालमानी वाद वापसि वरिती वञे। टूल टैक्स 2024 वारे लेवल ते आंदो वञे। कराची जे गुलिस्तान जोहर इलाइक़े में नौजवान मीर रज़ा अली जे पुरस्कार मौत जी जांच लाइ पुलिस जी 3 रुकनी टीम क़ाइमु। SSP समीउल्लाह समूरो जी सरबराही में जुड़ियल टीम में SSP ज़ुबैर नज़ीर शेख ऐं SSP उस्मान सदोज़ई शामिल। 3 रुकनी कमेटी खे केस जी जांच मुकमल करण जवाबदार गिरफ़्तार करण जो टास्क ॾिनो वियो। नोटिफिकेशन जारी। जांच ज़रियनि मूजिबि केस जी जांच दौरान अहम अख़बराई थी आहे। नौजवान जे आपघात करण वारो तासुर ख़तमु थींदो पियो वञे। मीर रज़ा अली जो जंहिं हंध तां लाश मिलियो उन इलाइक़े जा CCTV फुटेजिस बि साम्हूं अची विया। 29 जुलाई जी राति 3:36 ते हिकु मोटरसाइकिल वीरान हंध ते अची बीठी। मोटरसाइकिल 22 सेकंड ताईं मौजूदु रही। शक आहे त उन अरसे दौरान ई नौजवान जो लाश उछलाए वियो। खिपरो भरिसां पुरसार नमूने गुम ॼाणियल माउ ऐं पुट जा नारा केनाल मां लाश हथ। 2 ॾींहं अॻु ॻोठु पको वाटर मां नारी चौथी भील ऐं संदसि पुट पदम भील पुरसार नमूने गुम थी विया हुआ। अॼु हिथोंगो रोड भरिसां नारा केनाल मां लाश मिलिया। खैरपुर में कार इल्ज़ाम हेठि भाउ हथां भेण क़तल। B सेक्शन थाणे जी हद मिल कॉलोनी में जवाबदार वज़ीर उर्फ़ जानी जावरी गोलियूं हणी भेण रमज़ाल अहमद अली जावरी खे क़तल कयो। मक़तूल औरत जे मासूम ॿाहिरनि जूं हां ॾियणी दाऊं। वाक़े जो न केस दाख़िल थी सघियो न जवाबदार गिरफ़्तार थियो। ऐं मियां साहब में घर भरिसां पाणी जे तलाउ में नीकर ॿुॾी फौत। 3 वरियनि जो अदनान कटो रांदि खेॾी रहियो हो त पाणी जे तलाउ में किरी पियो। वारसनि ऐं ॻोठाणनि गॾियल कोशिश सां लाश ॿाहिरि कढियो।